मूंखे ॿुधायो त मूसा काथे आहे? साहब हे मूसा जो पीउ आहे, हिनखे सॼी ख़बर हूंदई। साहब जेकॾहिं मूसा जो मां पीउ आहियां त हीअ पुफी बीठी अथसि। जेको मूसो तव्हांखे हथ नथो अचे, तव्हांखे ई ख़बर न आहे पुलिस खे, त असांखे कहिड़ी ख़बर हूंदी? मां कुझु बि ॿुधण नथो चाहियां। मूसा जे हिते अचे त चओसि हथ जे। वॾा जे मूसो हथ न ॾे त पोइ तोड़े इहो छा चयो? मूं किथे चयो? मूं त चयो ई कोन्हे को न। उन चयो सालूअ। मूं कॾहिं चयो? तूं छा थो चवण चाहीं? साहब मां मूसा खे सम्झाईंदुसि प्यार सां, कुर्ब सां। तोड़े प्यार सां सम्झाईंदसि इहो सम्झी वेंदा। कुर्ब सां न, भला ॾाढा सां सम्झाईंदुसि, मोच हणंदुसि, डंडा हणंदुसि। जेकॾहिं हू प्यार ऐं मोहबत सां न सम्झो न ऐं हथ न ॾिनई त तव्हां सभिनी खे मां उबतो टंगींदुसि। अरे हल भूसड़ी मार का खुदा जी पवेन। मूसा हिनन के हथ नथो अचे, जिंदगी असांजी अज़ाब कई तऊ। अरे हेड़े छोरो धर्म न ॾईंदा आहियो छा? हां एरो गेरो नथू खेरो भगो बीठो आहे ते। तॾहिं त चवे थो बेगुल त ही ॻोठ ई घर असांखे छॾणो पवंदो। तूं बड़ी कोठी आहे। तव्हांजी भलाई बि न में आहे त घर छॾियो, ॻोठ छॾियो, गॾा गाॾो कराए छा? अदा तू खुश नथी त असां तुंहिंजो घर छॾींदासीं। बेगुल खां बलाउन बि पासो कयो आहे, असां ईअं कोन वेंदासीं हितां। भली घर न छॾियो, को मसलो ई न आहे। फादर मखण खाईंदो, तोखे छा आहे? सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।